सरकार अम्मा ॾाढी बीमार आहे। सॼी राति एतिरी कंकी मुंहिंजी निंड बि तबाह करे छॾे त सरकार पंहिंजी निंड बि तबाह करे छॾे। त पोइ वञी डॉक्टर वटि इलाज करायसि न। हेॾे मूं ॾे छो आयो आहे? बाबा साईं, अम्मा चयो त रईस वॾे खां 2-3 ॾोकड़ वठी आ त इलाज करायूं। माउ जो इलाज कराईंदे या नशे में उॾाईंदे? तौबा सरकार, तौबा। सरकार तुंहिंजे पैसनि मां वरी नशो कंदुमि? सवाल ई पैदा न आहे जो साईं जे पैसनि मां नशो कयां। सखीअ जो कसम आहे, अम्मा जो इलाज कराईंदुसि सरकार, इलाज। ठीकु आहे बशू, पैसा मां तोखे ॾियां थो, पर हा माउ जो इलाज कराइजाए, नशे में न उॾाइजाए। न साईं, न न न न, ख़ुदा ॾिसे थो इहे पैसा नशे में कोॾो न ईंदुसि। अमर जो इलाज कराईंदुसि। वॾी महिरबानी सरकार, वॾी महिरबानी।